नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ढिलियार रोड ते बोज़दार क्लब खिपरो पारां सजाइल 3 ॾींहनि वारे शूटिंग वॉलीबॉल पॼाणी तरफ़ वधण लॻो आहे। शूटिंग वॉलीबॉल में अॼु ॿिए ॾींहं ते राउंड मैच में मुल्क जे 2 टीमुनि हिक ॿिए ख़िलाफ़ संदरा ॿधी जंग जोटी, जंहिंमें अक्सर टीमूं जी आस दिलि में खणी टूर्नामेंट खां ॿाहिरि थी वियूं। जॾहिं त क्वार्टर फाइनल में मुक़ाबलनि में अल फरीद क्लब साहिवाल जब्बार क्लब दौड़ खे शिकस्त ॾेई सेमीफाइनल में जॻह पकी करे वरिती है। जॾहिं त ॿिए क्वार्टर फाइनल में लोधरा क्लब ओकाड़ा जे रांदीगरनि खे अल रहमान थेबा क्लब मीरपुर खास जी टीम खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया आहिनि। सेमीफाइनल में पहुची वई है। जॾहिं त चोथों क्वार्टर फाइनल में अल उस्मान क्लब लाहौर जी टीम थेबा क्लब ढिलियार खे शिकस्त ॾेई वारा वॼाए सेमीफाइनल में जाइ ठाहे वरिती है। चौथों ऐं आख़िरी क्वार्टर फाइनल मैच में न्याज़ क्लब हैदराबाद मेज़बान टीम बोज़दार क्लब खिपरो खे शिकस्त ॾेई टूर्नामेंट मां ॿाहिरि करे पाण सेमीफाइनल में पहुती है। जॾहिं सेमीफाइनल जे मुक़ाबलनि में न्याज़ क्लब हैदराबाद जो मुक़ाबलो पंजाब जी अल उस्मान क्लब लाहौर सां थींदो। जॾहिं त ॿी सेमीफाइनल में ॿई पंजाब जूं टीमूं अल फरीद क्लब साहिवाल जो मुक़ाबलो लोधरा क्लब ओकाड़ा जी टीमनि में खेॾियो वेंदो। जॾहिं त अॼु जे मेले में अल उस्मान क्लब लाहौर जे केसर भट्टी ख़ालिद अल फरीद क्लब ओकाड़ा जे अली अब्बास पन्नू इशफाक उर्फ शाका न्याज़ क्लब जे महबूब अली शाहणी हीरो बणियल रहिया। अॼु फाइनल जे दंगल में महिमान ख़ास सेक्रेटरी स्पोर्ट एंड यूथ फेयर सईद इम्तियाज़ अली शाह हूंदो। पीपी सांगड़ जो सदर अली हसन इंगोर जो ऐं ॿिया कामयाब विनर टीमनि खे ट्रॉफी ऐं रोक इनाम ॾींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।